अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फोकस में भलीकार माया ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु पाण प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं घोटकी जे सियासत ते। घोटकी जी सियासत छिकताण जो शिकार थी वई आहे ऐं पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हिक ॿिए जे साम्हूं बि बीह रहिया आहिनि ऐं हिक ॿिए जी मुखालिफ़त बि करे रहिया आहिनि। अली गौहर महर ऐं ख़ालिद अहमद लुंड जे हिक थी वञण खां पोइ जेका हिते सियासी सूरत-हाल आहे उहा यकसर तब्दील थी वई आहे ऐं उन में ईअं थियो आहे त का वॾी पार्टी हाणे पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में कोन्हे, पर ख़ुदि पीपल्स पार्टी पाण पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में हुते अची वई आहे। ऐं अहिड़े नमूने सां जेको अब्दुल बारी पिताफ़ी ऐं शहरयार शर जेके PS जा उम्मीदवार आहिनि पीपल्स पार्टी जा, उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो महाज़ खुली वियो आहे ऐं उन में अली गौहर महर ऐं ख़ालिद अहमद लुंड जेके आहिनि उहे उन सीटुनि ते मथे त एने ते त पीपल्स पार्टी लाइ वोट घुरी रहिया आहिनि, बल्कि हेठि जेको आहिनि सो उहे आज़ादु उम्मीदवार नादिर अकमल लगारी ऐं ॼाण महताब ॾहर खे सपोर्ट कराया आहिनि। इन हवाले सां कुझु ॾींहं अॻु जी बि अली गौहर महर हिकु जलसे में ख़िताब में बि कंदे ऐं हिकिड़ी वीडियो बि आई हुई जंहिंमें हुन चयो हुयो त मथे ख़ालिद अहमद लुंड खे यानी कि तीर ते ठपो हयो वञे ऐं हेठि जे हवाले सां जेको PS 19 जे हवाले सां तोड़े जो हुन उम्मीदवार जो नालो न खयों, बल्कि हुनजो निशान जेको आहे बकरी निशान नादिर अकमल लगारी जो, उन में इशारतन ॼण त हुनजी हिमायत करे वियो, पर हेठि उन बारी पिताफ़ी जी हिमायत न कई आहे। आख़िर मसइलो आहे छा? कहिड़नि मामलनि जे करे जेको आहे सो इहे हिक ॿिए जे साम्हूं पीपल्स पार्टी जा माण्हू बीह रहिया आहिनि? ॼाण महताब ॾहर शहरयार शहर जो मुक़ाबिलो करे रहियो आहे त महर ऐं लुंड सरदारनि जे हिकु थियण खां पोइ इहो जेके आहिनि से ॿई सरदार बारी पिताफ़ी जे ख़िलाफ़ु छो थी विया आहिनि ऐं छा इहो मामिलो पार्टी क़यादत ताईं पहुतो आहे? जेकॾहिं पहुतो आहे त पार्टी क़यादत उन ते कहिड़ो नोटिस वरितो आहे ऐं जेकॾहिं अहिड़ी सूरत-हाल रहे थी त उते पीपल्स पार्टी जे ॿियनि उम्मीदवारनि जी पोज़ीशन छा हूंदी ऐं इन जा सबब कहिड़ा आहिनि? असल कहाणी आहे छा? इन ते असां गुफ़्तगू कंदासीं। असां सां अब्दुल बारी पिताफ़ी साहब पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि, PS 19 ते अॻूणा सूबाई वज़ीर आहिनि, उहे टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। बारी साहब अस्सलाम वालेकुम। बारी साहब, पहिरियां त मूंखे इहो ॿुधायो त मसइलो छा आहे, कहिड़ी ॻाल्हि थी वई आहे जो ॿई लुंड ऐं महर सरदार जॾहिं अलॻि अलॻि हुया त हिकिड़ो हामी हुयो तव्हांजो, हिकिड़ो मुखालिफ़ हुयो, हाणे जॾहिं ॿई गॾिजी विया आहिनि त हाणे वरी ॿई तव्हांजा मुखालिफ़ थी विया आहिनि, तव्हांजे लाइ वर्क न पिया कनि? ॾिसो अदब, मसइलो त को कोन्हे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ो समुंड आहे ऐं उनमें काफ़ी दोस्त अचनि बि था, वरी उतां निकिरनि बि था। असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं, जियाला आहियूं। असां हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी में ई रहिया आहियूं। उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ हालतनि मुताबिक़ जॾहिं उहे दोस्त पार्टी छॾींदा रहिया आहिनि त पीपल्स पार्टी खां शिकस्तूं बि खाईंदा रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां हाणे हू जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी में सभु अची विया, तासुर त इहो हो त घोटकी ज़िले में इलेक्शनूं ख़तमु थी वियूं, पर हींअर उहा सूरत-हाल न आहे ऐं हिते पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु पीपल्स पार्टी जा जेके दोस्त तीर जो निशान वठी करे तीर जी मुखालफ़त कनि पिया। न, उन जा के सबब त हुजणु खपनि, के सबब त हूंदा न। चाहे तव्हां पोइ जेका इलेक्शन हुई तव्हां ऐं ख़ालिद ख़ान गॾिजी वर्क कयो, गॾिजी प्रोग्रामनि में वेंदा हो, हिक ॿिए जे लाइ वोट बि घुरियो पिए, हिक ॿिए खे मदद बि कई ऐं ज़ाहिर आहे ॿिन्ही खे तीर निशान मिलियल हो। हाणे बि तव्हां ॿिन्ही खे तीर जो निशान मिलियल आहे, पर तव्हां वर्क गॾु न पिया कयो। ॾिसो, ख़ालिद लुंड साहिबु मुंहिंजो वॾो आहे, चाचो आहे, उनजे लाइ मूंखे एतिराम आहे। सरदार अली गौहर ख़ान लाइ बि मूंखे एतिराम आहे, पर असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ इलेक्शनूं बि कयूं आहिनि ऐं इलेक्शननि में असां दोस्तनि खे 2008 जी इलेक्शन बि यादि हूंदी, दोस्तनि खे 2013 जी इलेक्शन बि यादि हूंदी, 2018 जी बाई इलेक्शन ऐं जनरल इलेक्शन बि यादि हूंदी। पर असीं इहो ज़रूरु चवंदासीं त ही ॿ दोस्त जॾहिं पाण में मिलिया आहिनि त उनखां पोइ हूअ पार्टी डिसिप्लिन जी वायोलेशन कनि पिया ऐं वायोलेशन करे तीर जी मुखालफ़त कनि पिया। मां सम्झां थो इहा उनजी भुल आहे, दोस्त असांजा भुलियल आहिनि ऐं पार्टी खे असां ॿुधायो आहे। पार्टी ज़ाहिर डिसिप्लिनरी एक्शन ज़रूरु वठंदी ऐं पार्टी उन्हनि खे बि ज़रूरु सम्झाईंदी ऐं उमेद आहे त इहे तमामु मसइला हल थी वेंदा। अच्छा, किथे इहे त कोन्हे जेकॾहिं जेके ॻाल्हियूं के ऑन द रिकॉर्ड बि हुयूं, के ऑफ द रिकॉर्ड बि हुयूं, त अली गौहर महर जॾहिं 2018 में पीपल्स पार्टी खे छॾियो हुयो त उनजी बुनियादी वजह बि इहा हुई त तव्हांखे हुन बाई इलेक्शन में टिकट ॾिनी वई, जॾहिं त अली गौहर महर चाहियो पिए त उहा टिकट तव्हांखे न मिले। उनखां पोइ इहे इख़्तिलाफ़ तव्हां रहिया, जंहिंजे करे उहो वरी बाद में इलेक्शन बि तव्हांजे ख़िलाफ़ु विढ़ियो। पर हाणे जॾहिं गॾिजी वञण खां पोइ बि माना छा अली गौहर महर तव्हां खां पलांद करणु थो चाहे उहो 18 वारो?
ॾिसो जॾहिं असां जेकॾहिं सभु हिकिड़ी पार्टी में अची विया आहियूं त हाणे असांखे हिक ॿिए जे ख़िलाफ़ इलेक्शनूं न करणु घुरिजनि ऐं जंहिं जंहिंखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी टिकट ॾिनी आहे उनखे उन्हनि जी सपोर्ट करणु घुरिजे ऐं थींदो इनशाला ईअं ई सारा दोस्त जेको आहे आख़िर ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कैंडिडेट खे ई सपोर्ट कंदा। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में अलीगढ़ मेयर साहब हालांकि सदा मोहम्मद खान मेयर साहब मूंसां गॾु आहिनि ऐं बाक़ी मेयर असांजा दोस्त सारा गॾु आहिनि सदा अलीगढ़ खान मुखालफ़त कनि पिया ऐं होॾा ख़ालिद अहमद खान लुंड साहब जेके आहिनि उहे बि मुखालफ़त कनि पिया। पर हीअ जेके हल्का आहिनि उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा हल्का आहिनि ऐं इनशाला पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा कैंडिडेट ई सभु जा सभु फतेहयाब थींदा। अच्छा बारी साहब तव्हांजी इन हवाले सां छा को भरचूंडी पीरनि बि तव्हांजी हिमायत जो ऐलान कयो आहे उहा छा पार्टी सतह ते छाकाणि हू त फंक्शनल लीग सां लाॻापियल आहिनि पार्टी बुनियादनि ते उन्हनि जी हिमायत आहे या हुननि ज़ाती हैसियत में तव्हांजी हिमायत कई आहे? ऐं पीर अब्दुल ख़ालिक साहब जो ऐं उनजे फर्ज़न मियां मजन साहब जो शुक्रगुज़ार आहियां। पीर अब्दुल ख़ालिक साहब बाबा जे ख़िलाफ़ इलेक्शन कई ऐं मियां मजन साहब मुंहिंजे ख़िलाफ़ इलेक्शन कई पर अॼु उन्हनि कल्ह उन्हनि फ़ैसिलो कयो आहे असांजी सपोर्ट करण जो ज़ाती बुनियादनि ते ऐं उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां उन्हनि मुंहिंजी सपोर्ट कई आहे। बारी साहब हाणे ईअं लॻे पियो त हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे त माना घोटकी में पार्टी तीर वारो मामिलो हाणे परे थी वियो। हाणे ईअं पियो लॻे त महर लुंड पिताफ़ी ऐं ॾहर ऐं शर हाणे इन्हनि जी इलेक्शन वञी रहे थी छाकाणि त पार्टी खे जेकॾहिं डिसिप्लिन खे ॾिठो वञे त पोइ त समूरनि जेके सीटुनि ते तव्हां पीपल्स पार्टी जा सभु उम्मीदवार बीठल आहियो पर जेकॾहिं हिक ॿिए जी मुखालिफ़ थी रही आहे त मतिलबु त पीपल्स पार्टी जेका आहे उहा हाणे उहा सेकेंडरी थी वई आहे पोएं लेवल ते हली वई आहे अॻियां बिरादरियूं ऐं पंहिंजी सरदारी ऐं पंहिंजियूं जेके आहिनि भत बिरादरी वारा माण्हू अची विया आहिनि। ॾिसो ईअं कोन्हे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सेकेंडरी थी नथी सघे उहा सिंध जी ऐं पाकिस्तान जी वॾी पार्टी आहे ऐं जेके दोस्त इहो सोचनि था उहे दोस्त भुलियल आहिनि ऐं नुक़सानु उन्हनि जो ई थींदो। अच्छा तव्हां पाण मुरादो का कोशिशि कई आहे सरदार अलीगौर महर सां ऐं मीर ख़ालिद अहमद लुंड सां ॻाल्हाइण जी ऐं हुन सां उन्हनि खां पुछण जी त भई आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो तव्हां मुंहिंजी मुखालिफ़त पिया कयो हाणे झंडो हिकिड़ो पार्टी हिकिड़ी निशान हिकिड़ो त तव्हां पाण जे तरफ़ां को राब्तो कयो आहे या विच में के धुरियूं आयूं आहिनि जेकॾहिं के अहिड़ा राब्ता थिया आहिनि? जी असां बिल्कुलु हिक ॿिए सां राब्ता कया आहिनि ऐं उहे हमेशह इहो पार्टी खे चवंदा रहिया असांखे चवंदा रहिया त पहिरें टिकटूं अनाउंस थी वञनि वरी जॾहिं टिकटूं अनाउंस थियूं त निशान अलॉट थी वञनि पोइ असां गॾु कंदासीं ऐं निशान अलॉट थी विया आहिनि त उनखां पोइ उन्हनि जा हिननि ॿिनि माण्हुनि जा ऐं सिर्फ़ु माण्हुनि जी ॻाल्हि कंदुसि कबीला जी ॻाल्हि कोन्हे हिन इहे ॿ जेके माण्हू आहिनि उहे उन जा कुझु माण्हू जेके आहिनि उहे निकिरी करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे वायोलेशन कनि पिया ऐं डिसिप्लिन जी वायोलेशन कनि पिया बाक़ी सॼी पीपुल्स पार्टी गॾु आहे ऐं इनशाला फतेह पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी थींदी। अच्छा बारी साहब जेकॾहिं अरिड़हं जो पाण जाइज़ो वठूं था मुंहिंजे ख़्याल में 4-4.5 या 5,000 जे लॻभॻि तव्हांजी लीड हुई अलीगौर महर खां तव्हां खटियो हुयो हाणे त उन वक़्त में ख़ालिद लुंड तव्हां सां गॾु हुयो हाणे ख़ालिद लुंड तव्हां सां गॾु कोन्हे अलीगौर महर बि तव्हां सां गॾु कोन्हे जेकॾहिं इहे समूरा वोट वरी वञनि था नादिर अकमल जे उनमें हिसे में त तव्हां जे लाइ हाणे इहो केतिरो टफ मुक़ाबिलो हूंदो जेकॾहिं इहे ॿई सरदार बि तव्हांजी मुखालिफ़त कनि था नादिर अकमल लिगारी अॻे कैंडिडेट बीठो आहे त इहे वोट त यकीननि के माइनस थींदा न छाकाणि त पोइ जेका अरिड़हं जा वोट आहिनि उहे पीपुल्स पार्टी जा वोट बि आहिनि उहे लुंड बिरादरी जा बि वोट आहिनि ऐं उहे पिताफ़ी बिरादरी जा बि वोट बि आहिनि उनमें त हाणे जेकॾहिं इहे माइनस थी था वञनि त पोइ त यकीननि वॾो फ़र्क़ु पवंदो ऐं तव्हांखे वॾो चैलेंज हूंदो इन सीट जे। इलेक्शन खे हमेशह लाइट करे कोन वठिबो आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त पोएं दफ़े जेका 2018 जी इलेक्शन हुई उन इलेक्शन में जेके दोस्त मुंहिंजा मुखालिफ़ हुया उनमां काफ़ी दोस्त मूंखे सपोर्ट कनि पिया जीअं सरदार मोहम्मद खान उन पोइ इलेक्शन में उनजा फॉर्म रिजेक्ट थी विया पर सरदार मोहम्मद खान त मुंहिंजी सपोर्ट कनि पिया पोइ इलेक्शन में अलीगौर खान मुंहिंजे मुक़ाबले में हुयो ऐं उनखां अलावा सरदार रिबे खान बोलदार पोइ इलेक्शन में अलीगौर महर साहब खे सपोर्ट कनि पिया उहो हाणे मूंखे सपोर्ट करे पियो पोइ दफ़े शर सरदार पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ इलेक्शन कनि पिया हाणे शर सरदार पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा टिकट होल्डर आहिनि उहे बि मूंखे सपोर्ट कनि पिया ऐं देरकी जा जेके जाम आहिनि उहे बि मूंसां गॾु आहिनि ऐं उहे बि मूंखे सपोर्ट कनि पिया
ऐं उन सां गॾो गॾु पूरी भरचूटी पोइ दफ़े मुंहिंजे ख़िलाफ़ हुई ऐं उनमें तबका जेको आहे तालका जो चेयरमैन आहे मियां शफ़ीक साहिबु उहे मूंखे सपोर्ट कनि पिया, मियां मंज़ूर मूंखे सपोर्ट करे पियो ऐं असांजा जेके मुखालिफ़ कैंडिडेट हुया मियां अब्दुल ख़ालिक साहिबु ऐं मियां मजन साहिबु उहे बि असांजे हक़ में ऐलान करे विया आहिनि ऐं असांखे सपोर्ट कनि पिया। त ही 5-6 जेके मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि इहे मिली करे जेको मूंखां वोट सिर्फ़ु ख़ालिद लुंड साहिब जो जेकॾहिं निकिरी सघे थो त उनजो इहे न सिर्फ़ु पुराओ करे सघनि था बल्कि उनखां वधीक लीड मूंखे ॾियारे सघनि था ऐं इनशा मां इहा उमेदु रखां थो त लुंड साहिब बि ॿाहिरि कोन वेंदो ऐं उहे भुलियल आहिनि ऐं भुलियल दोस्त इनशा राय रास्ते अची वेंदा ऐं इनशा उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जे कैंडिडेट्स जी मदद कंदा ऐं उन सां ई गॾु रहंदा। पर बारी साहब वक़्तु तमामु थोरो आहे ऐं भुलियल जेकॾहिं आहिनि तव्हांजी नज़र में त दोस्त वापसि अची वेंदा त मुंहिंजे ख़्याल में हाणे तमामु घटि वक़्तु आहे। त इन हवाले सां पार्टी खे इन वक़्त ताईं नोटिस वठी छॾणु घुरिजे हा त पार्टी क़यादत इन वक़्त ताईं नोटिस छो कोन वरितो आहे, छा सबबु आहिनि, तव्हांखे छा थो लॻे? छाकाणि त जेसिताईं पार्टी नोटिस न वठंदी ऐं तव्हां सभिनी खे हिकिड़े हंधि न विहारियो वेंदो त इहो मसइलो हल न थी सघंदो। पार्टी ज़रूरु नोटिस वरितो आहे ऐं असां पार्टी जे नोटिस में इहा ॻाल्हि आंदी बि आहे ऐं पार्टी उन्हनि सां ॻाल्हायो बि आहे ऐं ॻाल्हियूं हलनि थियूं इंशाअल्लाह उहे मसइला हल थी वेंदा। ठीकु आहे अब्दुल बारी पिताफ़ी साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। व्यूअर्स, असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं घोटकी जी सियासत जे ऐं हुते छिकताण जो शिकार थी चुकिया आहे। घोटकी जी सियासत पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हिक ॿिए जे साम्हूं अची बीठा आहिनि। इन ई मौज़ू ते असांजो प्रोग्राम जारी आहे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ